Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त इमरान ख़ान गॾियल मुशावरत सां आर्मी चीफ मुक़ररु करण जी आछ कई। महीनो अॻु हिकु कारोबारी शख़्सियत ज़रिए ॻाल्हियुनि लाइ नियापो माणियो ऐं चयो त नओं आर्मी चीफ मुंहिंजी मुशावरत सां लॻायो, जंहिं लाइ 3 नाला तव्हां ॾियो, 3 नाला असां ॾियूं था, पोइ हिकु नाले ते इत्तिफ़ाक़ कंदासीं। मूं संदसि इहा आछ रद्द करे छॾी ऐं जवाबु ॾिनो त आर्मी चीफ जी मुक़ररी हिकु आइनी मामिलो आहे जंहिं ते का मुशावरत नाहे करणी। आर्मी चीफ जी मुक़ररी जो आइनी इख़्तियार वज़ीर-ए-आज़म खे ॾिनो आहे। लाहौर में यूट्यूबर्स सां ॻाल्हि ॿोल दौरान वज़ीर-ए-आज़म चयो त लॉन्ग मार्च करण वारा हाणे चवनि था त लाश किरंदा। हिन खूनी मार्च जो कंहिंखे फ़ाइदो थींदो? इमरान न्याज़ी नापाक मक़सदनि लाइ खूनी मार्च जो ऐलान कयो। तहरीक इंसाफ़ हिन मुल्क खे ॾिनो छा आहे? मूंखे इस्टेब्लिशमेंट जी न पहिरीं ज़रूरत हुई न हाणे ज़रूरत आहे। PTI सरबराह इमरान ख़ान जो चवणु आहे त मुंहिंजे तरफ़ां आर्मी चीफ खे मुद्दे में वाद जी आछ थियण ताईं इहो फ़ैसिलो करे चुका हुआ त रिजीम चेंज खे न रोकियो वेंदो। हू रोके सघनि पिया पर ईअं न कयो वियो। ऐवान सदर में मुलाक़ात बाबति इमरान ख़ान चयो त आर्मी चीफ सां थियल इहा मुलाक़ात ॻुझी न हुई, रुगो इन खे पब्लिक न कयो वियो। मुलाक़ात जी हिकु ई एजेंडा हुई त शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। मार्च के ख़िताब दौरान इमरान ख़ान चयो त चीफ जस्टिस बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ न कंदो त ॿियो केरु कंदो। शहबाज़ गिल ते तशद्दुद जो नोटिस वरितो वञे हा त आज़म सुबाती ते तशद्दुद न थिए हा। क़ौम चीफ जस्टिस ॾांहुं ॾिसी रही आहे। ग़ुलाम रुगो सुठो ग़ुलाम ई थींदो आहे। असां रिढूं ऐं ॿकरियूं न आहियूं जो हर फ़ैसिलो क़बूल कनि। कराची में 2 नौजवाननि जे बेरहमानी क़त्ल खां पोइ पुलिस जो क्रैकडाउन जारी। मच्छर कॉलोनी में क्यामाड़ी पुलिस जो सर्च ऑपरेशन दौरान इलाइक़े वासियुनि जी पुलिस मथां सिधी फायरिंग। पुलिस जवाबी फायरिंग करे हिकु जवाबदार शरीफ उर्फ शरफू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। SSP फ़िदा जामरी जो चवणु आहे त 2 नौजवाननि जे केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं पुलिस जो ऑपरेशन जारी रहंदो। 2 ॾींहं अॻु मच्छर कॉलोनी में ठठे वासी इंजीनियर अहमद जावेद ऐं नौशर फिरोज़ वासी इसाक पंवर खे तशद्दुद करण बाबति पत्थर हणी बेदर्दी सां क़त्ल कयो वियो।